ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां जो मनपसंद अदाकार रब्बन वापस अचण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 40 एपिसोड गुज़री चुका आहिनि, पर अव्हां जो मनपसंद अदाकार आज़म मेंगल बतौर रब्बन अञा ताईं ज़ाहिर न आहे। जी हाँ नाज़रीन, केतिरा ई दोस्त मूंखे कमेंट कंदा हुया त ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर रब्बन कॾहिं ईंदो, आख़िर रब्बन ऐं मीरा कॾहिं वापसि ईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अॼोकी किस्त में राणो तो ज़ाहिर थी वियो आहे, पर हाणे तमामु जल्द अव्हां जो मनपसंद अदाकार रब्बन ऐं मीरा भी ज़ाहिर थियण वारा आहिनि। जी हाँ नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 243, 44 ऐं 45 किस्तनि जे दरमियान ई अव्हां जो मनपसंद अदाकार आज़म मेंगल, जंहिंखे अव्हां रब्बन जे किरदार सां तमामु घणो चाहियो पिया, उहो तमामु जल्द हिन ड्रामे में वापसि अचण वारो आहे। अव्हां जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में शानी रईस गफ़ार ख़ान सां शादी करण जा ख़्वाब ॾिसे पई। शानीअ जी चाल आहे त मां कमाल ख़ान सां मुंहुं बराबरि उथी बीहां ऐं उन जी वॾी जीजां थी करे उन जे साम्हूं अचां। ज़हर ज़िंदगी ड्रामे में शानीअ जी शादी रईस गफ़ार सां थींदी या न, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो, पर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर ज़रूरु शानीअ जी शादी रईस गफ़ार ख़ान सां कराइण जो स्क्रिप्ट तैयार कयो हूंदो। इन करे त शानी रईस गफ़ार ख़ान सां शादी करण जी हामी भरे पई। ॻाल्हि कंदासीं त रब्बन अव्हां जो मनपसंद अदाकार, जंहिंजी भागन भरी गुलन जहिड़ी मीरा सां कमीने कमाल ख़ान एॾा त ज़ुल्म कया जो वीचारी होश विञाए वेठी। उनखां पोइ बि कमीने कमाल ख़ान जो हाउ ठरियो कोन, पोइ बि शैतानी चाल हलाए रब्बन जे भाउराणे खे ज़हरीली इंजेक्शन हणाए उन जा होश ई विञाए छॾिया। हाणे रब्बन जॾहिं मोटी ईंदो त रब्बन हिकु नओं रूप खणी मोटी ईंदो ऐं हथ में हथियार हूंदो। कमीने कमाल ख़ान खे सीने वारियूं बंदूकूं हणण जे लाइ तयारु हूंदो। जी हाँ नाज़रीन, जीअं तव्हां कमीने कमाल ख़ान खे ॾिठो हुयो अॼोकी किस्त में, हुनखे हुनजी ज़ाल पठाणी, जेका त रब्बन जी भेण आहे, उनखे चवे पई त ओठे वारनि सां जेतिरो जल्द थी सघे तोखे ठा करिणो आहे, छो त ओठे वारा जेकॾहिं कमीने कमाल ख़ान जा सच में ई साथी थी बीहंदा त पोइ रईस गफ़ार ख़ान खां वधीक कमीने कमाल ख़ान जो ज़िक्र हलंदो। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ओठो ऐं वारिस कॾहिं बि कमीने कमाल ख़ान जे पुठियां कोन लॻंदा, छो त ही उहे ॿ ख़ुदार किरदार आहिनि जेके वधि में वधि रब्बन ऐं राणे जो साथ ज़रूरु ॾींदा, पर कमीने कमाल ख़ान सां दुश्मनी जी बजाए दोस्ती कोन रखंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो बैलेंस घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु बुलंद थींदी। अल्लाह हाफ़िज़।